नाज़रीन प्रोग्राम शुरुआत में शामिल कंदासीं सिंध जे एहतजाज खां पोइ क़ौमी असेंबली जे नवनि सूबनि क़ाइम करण लाइ आइन में तरमीम करण बाबति ख़ासि कमेटी जो अॼोको इजलास मुलतवी कयो वियो आहे। बिल्कुल नाज़रीन, इजलास खे मुलतवी कयो वियो। अवांखे अपडेट कयूं पिया। 3 नवंबर ते ख़ुर्शीद शाह जे सरबराही में जोड़ियल कमेटीअ बाबति नोटिफिकेशन में चयो वियो हो त इहा 9 सूबनि लाइ क़ाइम कई वई कमेटी 30 डिसंबर ते नोटिफिकेशन जारी कयो हो त इहा अक़लियतुनि जे सीटुनि ते वीचारींदी। नाज़रीन, सूबा क़ाइम करण जो कमेटी वटि मैंडेट ई नाहे। कमेटी जी चेयरमैन ख़ुर्शीद शाह जी ख़ुसूसी गुफ़्तगू बि थी आहे, जॾहिं त ख़ुर्शीद शाह चयो आहे त हज़ारा सूबे जो मामिलो हो, पर उहो कंहिं ॿिए फोरम ते खणण लाइ चवंदासीं। नाज़रीन, सिंध जे एहतजाज खां पोइ क़ौमी असेंबली जे 9 सूबनि क़ाइम करण लाइ आइन में तरमीम करण बाबति ख़ासि कमेटी जो इजलास अॼोको मुलतवी थी वियो आहे, जॾहिं त 3 नवंबर ते ख़ुर्शीद शाह जी सरबराही में जोड़ियल कमेटी बाबति नोटिफिकेशन में चयो वियो हो त उहा 9 सूबनि लाइ क़ाइम कई वई हुई।